सलामकुम। लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजे अॼु जे सिंधीअ जो टीचर नूर मोहम्मद सुमरो तव्हां सां मुखातिबु आहे ऐं उमेद कजे थी त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। असांजे अॼु जेको सिंधीअ में पढ़ंदासीं उहो HST या SST 16 ग्रेटरी जॉब्स सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि जे तरफ़ खां जेके वठी रहिया आहिनि। अॼु पाण उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं सिर्फ़ु सिंधी पोर्शन जे लाइ। जिन सिंधी पोर्शन सिलेक्ट कयो आहे उन्हनि जे लाइ असांजो हीउ वीडियो या हीअ लेसन उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु काराइतो साबित थींदो। उमेद त आहे त तव्हां मुंहिंजो हीउ वीडियो मुकमल ॾिसंदा। जे सिंधीअ जे पोर्शन में पाण 31 सवाल खां स्टार्ट कंदासीं। 31 सवाल आहे, शाह करीम जो कलाम फ़ारसी ॿोलीअ में संदसि मुर्शिद कहिड़े लिखियो? जवाब, मियां मोहम्मद रज़ा। 32 नंबर सवाल आहे, रजिज़ गो जी माना छा आहे? जवाब, इल्मे उरूज़। हाणे इल्मे उरूज़ जेको जवाबु आहे, इल्मे उरूज़ वरी छा आहे, इन जो तफ़सीलात मुंहिंजनि पोयनि लेक्चरनि में डिटेल सां ॾिनल आहे। इल्म उरूज़ छा आहे ऐं इल्म उरूज़ जूं छा छा ॿियूं मतिलबु फर्दर क़िस्म आहिनि, उहे टोटल ॾिनल आहिनि। 33 नंबर सवाल आहे, सामोई दरवेशनि जे बेतन में कंहिंजी साहिबी जे इख़्तिताम ऐं कहिड़े बंद जे टिण जो ज़िक्र आहे? जवाब, सम्मान जी साहिबी ऐं टिण जो जेको ज़िक्र आहे उहो अरोड़ जो आहे। 34 नंबर सवाल आहे, बेत मुकमल कयो। हाक वहंदी हाकड़ी भॼंदी बंद अरोड़। जवाब आहे, ब मच्छी लूण समय वेंदा सूखड़ी। सामोई 35 नंबर सवाल आहे, सामो फ़क़ीरनि जा बेत कहिड़े किताबनि में महफ़ूज़ आहिनि? जवाब, रजड ऐं बर्टन। 36 नंबर सवाल आहे, शेख हमाद जमाली कंहिंजे दौर जो शाइर हो? संदसि वफ़ात कहिड़े ईस्वी में थी? जवाब, समन जे दौर जो शाइर हो। सन ईस्वी 1362 ईस्वी में वफ़ात थी। 37 नंबर सवाल आहे, इसहाक आहंगर कंहिंजे दौर जो शागिर हो? संदसि वफ़ात कहिड़े ईस्वी में थी? जवाब, समन जे दौर जो 1502 ईस्वी में। 38 नंबर सवाल आहे, इसहाक आहंगर जो हिकु ई बैत मिलियो आहे। जवाब, थिया मां झिरक विहां सॼण जे सप ते, मां करन ढक ॿोली बाज़ारे मूंसी। 39 सवाल आहे, हक़ीक़त में सिंधी शाइरीअ जी शुरूआति हालाकंडी जे ॿिनि बैतनि सां थिए थी, कंहिंजे मौत सां लाॻापियल आहिनि? जवाब, मखदूम नूह रह। 40 नंबर सवाल आहे, हालाकंडी वारा बैत समा जे महफ़िल में 1528 ईस्वी में हिकु छोकिरे चया हुया, कंहिं चया हुया? जवाब, सोनारे छोकिरे चया हुया। ऐं आख़िर में इहा बि ॻाल्हि चवंदसि त जॾहिं बि तव्हां मुंहिंजो वीडियो लेक्चर ॾिसी रहिया आहियो त उन दौरान पाण सां गॾु हिकु कापी ऐं पेन रखो, जीअं त तव्हां मुंहिंजो वीडियो ॾिसंदा बि वञो ऐं उन सां गॾोगॾु उहे साॻिया सुवाल पंहिंजी कापीअ ते उतारियो त जीअं तव्हांजा उहे सुवाल महफ़ूज़ थी वञनि। उमेद कजे थी त तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसण में मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल लर्निंग विद NMS।